जीअं त हीकल नमाज़ जुमा दौरान जेका शिया टारगेट कलनि थी ऐं इस्लामाबाद शहर में जेको आहे ॾुखंदड़ वाक़ियो जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त हीअ दहशतगर्दी बंदि थियणु घुरिजे ऐं कातिलान खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ईअं त कल्ह जेको इस्लामाबाद में वाक़ियो थियो आहे, असां ही क़ौम जेका गॾु थी आहे, इनशा हिन जहिड़ो एहतजाज जेकॾहिं हुकूमतुनि ते को बि अमल न कयो, कातिलनि ताईं हुकूमत जा हथ न पहुता, इनशा ही पाकिस्तान सॼो जाम कयो वेंदो। असां मज़लूमनि जी हिमायत में आहियूं। ज़ालिमनि कातिलनि ते कल्ह ई मुखालिफ़ हुआसीं, अॼु ई मुखालिफ़ आहे। भी चवण तो चाहें तो जुल्म कितना ही मजीद हो जाए, हमारा बच्चा बच्चा शहीद हो जाए, हम हुसैनी हैं, हुसैनी रहेंगे, तोड़े पूरी दुनिया यजीद हो जाए। केतिरो भी जुल्म कयो वञे, लेकिन असां शहादत असांजे लाइ विरसो आहे, शहादत असांजी कामयाबी आहे। असांजे ज़िंदा आहियूं तॾहिं बि कामयाबु आहियूं, जॾहिं शहीद आहियूं तॾहिं बि असां कामयाबु आहियूं। मजलिस इबादत मुसलमीन जे प्लेटफार्म तां सिंध ज़िला सांगड़ मक़सूदो रिंद में ही जेको इस्लामाबाद में मस्जिद में बम धमाको कयो आहे, बेगुनाह निमाज़ी शहीद थिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां एहतजाज कयो आहे ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ु। ऐं जेसिताईं शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ नथो मिले तेसिताईं असां एहतजाज ऐं धरना जारी रखंदासूं।